कीअं आहियो व्यूअर्स? तो सभु ठीकु ठाक आहियो? दोस्त अॼु मूड थियो आहे तव्हां सां हिकिड़ो दिलचस्प किसो शेयर करण जो। हिकिड़े लालची भाउ ऐं सादे भाउ बाबति हिकिड़ो किसो आहे। पुराणे दौर जो किसो आहे। कंहिं ॻोठ में ॿ भाउर गॾु रहंदा हुआ। वालदेन सां गॾु रहंदा हुआ। वरी वालदेन जी डेथ थी वई त ॿ भाउर बचिया। पोइ उन भाउरनि हिकिड़े ॾींहुं आख़िर में सोचियो त बाबा हाणे जेका वॾनि जी मिल्कियत छॾियल आहे उहा विराए था वठूं पिया। वॾो भाउ काफ़ी लालची हो, सियाणो। नंढो भाउ सादो हुयो। पोइ वॾे भाउ चयो नंढे भाउ खे त बाबा हाणे वॾनि जी जेका छॾियल मिल्कियत आहे उन्हनि में हिकिड़ी रिली आहे, हिकु वणु आहे खजी जो, ऐं ॿियो हिकिड़ी गऊं आहे। हाणे इहा मिल्कियत अलॻि अलॻि कयूं त कोई इंसाफ़ु न थींदो। बसि टिनी खे हुजनि गॾु पर विराए था वठूं। नंढे भाउ पुछियो त बाबा कीअं? चई हाणे खजी जो जेको मथियों हिसो आहे उहो इलाही मथे आहे, तूं नंढो आहीं, मथे पहुची कोन सघंदे। उहो हेठियों हिसो, हेठियों खजी जो जेको अधु आहे उहो तुंहिंजो, मथियों हिसो मुंहिंजो आहे। नंढे भाउ चयो ठीकु आहे। हाणे गऊं खे ईअं था विरायूं त गऊं पोयां छेणा लाहींदी आहे, किन कचिरो कंदी आहे। त गऊं जो जेको पोयों धड़ आहे उहो मुंहिंजो, ऐं अॻियों धड़ आहे साफ़ु सुथिरो, जिते गऊं जो फेस वग़ैरह आहे त उहो अॻियों धड़ तुंहिंजो। नंढे भाउ चयो इहो बि ठीकु आहे। वॾे भाउ वरी चयोसि हाणे बची रिली। रिली जी विरासत ईअं था कयूं त इहा रिली सॼो ॾींहुं तो वटि हूंदी, बसि राति जो झटि घड़ी मां इस्तेमालु कंदुमि। सो राति जो माना मुंहिंजी हूंदी, ॾींहं जो सॼो ॾींहुं रिली तुंहिंजी आहे। नंढे भाउ चयो इहो बि ठीकु आहे। ख़ैर हुन ॾींहं खां पोइ विरासत तहत राति जो जंहिं महिल सीउ थिए ऐं ज़रूरत पए रिली जी त वॾो भाउ छा करे रिली नंढे भाउ खे ॾेई कोन। हुनखे चए त पंहिंजा हिसाब पती थियल आहिनि, ॾींहं जो रिली सॼो ॾींहुं तुंहिंजी हुई, राति जो त हाणे मुंहिंजी आहे, मां न ॾींदुसि। ख़ैर उहो अकेलो पियो आराम सां सुतो पियो हूंदो, ऐं नंढो भाउ पियो ॾकंदो हुओ सीउ में। ऐं वरी जॾहिं गऊं जे खाराइण पीआरण जो टाइम थिए त वॾो भाउ नंढे खे चवंदो त बाबा अॻियों हिसो तुंहिंजो आहे, गऊं खाईंदी त अॻियां वात मां ई आहे, हाणे अॻियों हिसो तुंहिंजो आहे, तूं हुनखे खाराए। ऐं खीरु ॾियण महिल वरी उहो चवंदो त वॾो भाउ त पोयों हिसो मुंहिंजो आहे, हाणे खीरु पोयां थणनि मां थो अचे त खीरु त मां ॾुहंदुसि। ऐं उनखे खां पोइ वरी उनखे खीरु पीअण लाइ न ॾींदो, चवंदो भाई खीरु त हाणे ज़ाहिर मुंहिंजे हिसे मां आयो आहे, उन सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो। ख़ैर उहो वीचारो राति जी निंड बि फिटी वई, सीअ में ॾके, खीरु बि उनखे पीअण लाइ न मिले। अच्छा वरी खजी जो जेको हेठियों धड़ हो, हेठियों हिसो, उहो नंढे भाउ जो हिसे मूजिबि, त हुनखे उहो वॾो भाउ चवंदो भई हेठियों हिसो तुंहिंजो आहे, हिनखे पाणी बाणी त ॾींदो कर, ख़्यालु कंदो कर। अच्छा जॾहिं हुन में वरी खजियूं तयारु थियनि पची करे त अमरा वॾो भाउ चढ़ी वञी करे उते मथे वञी लाहिण बीह रहंदो। लाहे ईंदो त नंढो भाउ चवंदो मूंखे बि कुझु खाराए। चए न बाबा हेठियों हिसो तुंहिंजो आहे, खजियूं मथे हिसे में थियूं आहिनि, उहो त मुंहिंजियूं आहिनि, उन सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो। ख़ैर हुनखे उहे बि खाइण लाइ न मिलनि। आख़िर कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो महिमान हुनजे घर में आयो। उन ॾिठो महिमान त भई हीअ त नंढे भाउ सां अछड़ थो थिए पियो। पोइ आख़िर वॾे भाउ खे चयईं त बाबा हीअ ग़लति आहे, न कर। त वॾे भाउ इहो चयो त बाबा हाणे असांजी हिसाब पती थियल आहे, तंहिंजे करे हिन में मुदाख़िले जी ज़रूरत न आहे, असां तइ करे छॾियो आहे। नंढे भाउ खां पुछी हुन चयो त वाक़ई ईअं हिसाब पती थिया आहिनि, पर हाणे थिए त मूंसां ज़ुल्म थो। बहरहाल उहो ॾाढो सियाणो हुयो, राति रहियो, नंढे खे सॼो सम्झाए छॾियईं त बाबा हाणे तोखे पंहिंजो हक़ु खपे त तोखे करिणो छा आहे। उहो वियो हलियो महिमान। ॿिए ॾींहं ते अमरा सुबुह जो जीअं गऊं खे ॾोअणु शुरू कयो त लठु खणी उहो गऊं जे अॻियां नंढो भाउ बीह रहियो, हुनखे मथे में लठु हणणु लॻो। गऊं ॾोअण ई न पई ॾिए। वॾे भाउ चयो इहो छा थो करे? चई बाबा हाणे पोयों हिसो तुंहिंजो आहे, तूं भली ॾो, अॻियों हिसो मुंहिंजो आहे, मां लठियूं अॻिए हिसे हणां पियो, हाणे अॻियों हिसो मुंहिंजो आहे, मुंहिंजी मर्ज़ी। हाणे हू जेके लठियूं हणे पियो त गऊं ॾोअण न पई ॾिए। आख़िर चई त हाणे ईअं कर, भला खीरु तोखे मां पीअण लाइ ॾींदुसि, तूं हुनखे लठियूं न हण। ख़ैर इहो मसइलो हुनजो हल थी वियो। उनखां पोइ हुनखे खीर में हिसो मिलणु लॻो। शाम थी त अमरा छा कयो, नंढे भाउ त रिली भिॼाए रखी छॾियईं। ऐं सियारो अॻे ई मथां रिली खे भिॼाए जो छॾियईं। झटि खां पोइ जॾहिं सीउ वधियो, वॾे भाउ खे अची सीउ लॻो। नंढे भाउ चई हीअ छा कयई, हीअ त हाणे मां सुम्ही कीअं सघंदुमि? चई बाबा तुंहिंजो ई त तइ थियलु आहे, रिली सॼो ॾींहुं मुंहिंजी आहे, राति जो तुंहिंजी आहे, हाणे ॾींहं जो मां भिॼायां सुकायां कीअं बि कयां, राति जो तुंहिंजे हवाले आहे। ख़ैर हुन चई छॾियो बाबा हाणे ॿीहर मुंहिंजी तौबा, रिली न भिॼाईंदो कर, बाक़ी राति जो गॾु सुम्हंदासीं। इहो मसइलो बि हल थी वियो। आख़िर वरी जॾहिं मुंद आई खजियुनि जे पचण जी
त वॾो भाउ वरी पंहिंजो होशियारु जीअं चालाक हमेशह कंदो मथे चढ़ी वियो, खजियूं पटण बीह रहियो हुते मेवो लाइण बीह वियो त हेठां वरी नंढे भाउ छा कयो कुहाड़ी खणी पाड़ मां कटणु शुरू कयईं। चई छा थो करीं पियो, खजी इहो कटींदे त मां त हेठि अची किरंदुसि। चईं दादा तुंहिंजो ई त हिते हलाए, मथियों हिसो तुंहिंजो, हेठियों हिसो मुंहिंजो। हाणे तूं भली मथे वेठो खजियूं लाहे पर हेठियों हिसो मुंहिंजो आहे, मां पंहिंजो हिसो वठियां थो पियो, मुंहिंजी मर्ज़ी। हुन ॾिठो त हेठियों हिसो वढियईं त खजी चट थी वेंदी, मां बि अची किरंदुसि। पोइ चई हाणे बाबा ठीकु आहे, मुंहिंजी तौबा, ॿीहर खजियुनि मां बि तोखे बराबरि हिसो मिलंदो, हाणे खजी न वठि। उनखां पोइ हुन वीचारी जान छुटी, हुनखे खीर बि हिसो मिलणु लॻो, लीह में बि हुनखे राति जो सुम्हणु गॾु ॾींदो भाउ, ऐं खजियुनि में बराबरि हिसो मिलंदो हुओसि। सो सियाणा चवंदा आहिनि त सियाणो खां बि टंगो फासे, सो भाउ वॾे नंढे भाउ सां कई त ज़्यादती पर पंहिंजे ई चालाकियुनि में फासी पियो। अॼुकल्ह इलाही सारियूं ख़बरूं अचनि थियूं, जॾहिं असां कमुकारु करे रहिया हूंदा आहियूं चैनल में न्यूज़ ठाहिण जो, इलाही सारियूं इन टाइप जूं ख़बरूं ईंदियूं आहिनि। वॾे भाउ नंढे भाउ खे क़तलु कयो, नंढे भाउ वॾे भाउ खे क़तलु करे छॾियो, सौट मासा तां विढ़िया, ज़मीन तां जहिड़ा। त इन करे उहो मूंखे पुराणो किसो यादि अची वियो, मुंहिंजे दोस्तनि खे शेयर कयां। कीअं लॻो इहो किसो, कमेंट्स ज़रूरु कजो, महिरबानी।